बस कर मुझे अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही ॾिसो बरसात सन जे इलाइक़े में ही ॾिसो गड़ा ही बर्फ़ जा ओला अथव। ये ॾिसो भाई मणनि जी तादाद में बर्फ़ आहे। ये ॾिसो बाक़ाइदगी सां राति ते बर्फ़ पई आहे। ही ओला नथा पहिरियां चयो किरश आहे पर ही बर्फ़ आहे हिते जेका ही पइजी चुकी आहे। ही ॾिसो पूरी ज़मीन में ही ॾिसो तक़रीबन फुट ॾेढ आहे। ही ॾिसो तक़रीबन फुट ॾेढ बर्फ़ आहे। ही परते ॾेखारियो होॾे अछपलाल ॾे होॾे बि ॾिसो यकी बर्फ़ पई अथव। ॾिसो कुदरत जो निज़ाम आहे। वॾी ॻाल्हि आहे यकी रोड ते अछाण अथव। हे यकी रोड सां अछाणी वञे यकी बर्फ़ अथव। हे यकी अछाण हे बर्फ़ ई बर्फ़ अथव। हे यकी बर्फ़ अथव। हे किनारनि सां ॾिसो हे यकी बर्फ़ पियल आहे। हे गड़ो पियो आहे राति हिते। असां बि हिते मौजूदु आहियूं ऐं ॾिसी रहिया आहियूं। हे ॾिसो फुट ॾेढ हेठि गड़ो आहे। ॾिसो